भारतीय क्रिकेट टीम जे अॻूणे ओपनर गौतम गंभीर जो सितारो अॼुकल्ह कुझु घणो ई गर्दिश में आहे। ॿ ॾींहं एशिया कप में पाक भारत मुक़ाबले दौरान संदसि तबसरे ते माहौल अञा माठो ई न थियो हो जो वरी सोशल मीडिया ते संदसि हिकु तकरारी वीडियो वायरल थी रही आहे। सोशल मीडिया ते भारतीय क्रिकेट टीम जे अॻूणे क्रिकेटर गौतम गंभीर जी हिकु वीडियो वायरल थी रही आहे, जंहिंमें हू स्टेडियम में मौजूदु तमाशाइनि खे अणवणंदड़ इशारा कंदे नज़र अची रहियो आहे। वीडियो में गौतम गंभीर तमाशाइनि जे स्टेज वटां गुज़री रहियो हो, जिते कुझु तमाशाइनि तरफ़ां विराट कोहली जे हक़ में नारा हया विया, जेका ॻाल्हि गंभीर खे ठुप न वणी। हुन मोटी अचे तमाशाइनि खे अणवणंदड़ इशारा कया। वीडियो वायरल थियण बाद सोशल मीडिया वापेदार भारतीय बैटर मथां छिती तनक़ीद करे रहिया आहिनि ऐं खाइस अहिड़े अमल ते फौरी माफ़ी जो मुतालबो कयो वियो आहे। पर माफ़ी त ठहियो, हिन वेतर पंहिंजे मौक़िफ़ में पाकिस्तान मथां इल्ज़ाम हणी छॾिया आहिनि। पंहिंजे बयान में अॻूणे भारतीय ओपनर चयो त जेको कुझु सोशल मीडिया ते नज़र अची रहियो आहे इहो सच न आहे, छो त सोशल मीडिया ते माण्हुनि खे जेको वणे थो लिखनि था। हिन चयो त जेकॾहिं केरु अव्हां जे मुल्क जे ख़िलाफ़ नारा लॻाईंदो या वरी कश्मीर बाबति ॻाल्हाईंदो त नेठि माण्हू कंहिं नमूने ते रद्द अमल ॾींदो। पंहिंजे बयान में हुन चयो त हिते कुझु पाकिस्तानी तमाशाई मौजूदु हुआ जेके भारत मुख़ालिफ़ नारेबाज़ी ऐं कश्मीर बाबति तबसरा करे रहिया हुआ, जंहिं ते मुंहिंजो रद्द अमल फितरी हो। मां पंहिंजे मुल्क ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हि बर्दाश्त नथो करे सघां। गौतम गंभीर जे अहिड़े क़िस्म जे वज़ाहती बयान ॿरंदीअ ते तेल जो कमु कयो आहे ऐं सोशल मीडिया वापेदार खे ट्रोल करे रहिया आहिनि। इन सिलसिले में एक्स ते हिकु वापेदार लिखियो त इरफान पठान जा पाकिस्तान मुख़ालिफ़ बयान त सम्झ में अचनि था, पर ही हमराह एॾी नंढी दिलि वारो छो थी पियो आहे। अहमद नाले वापेदार पंहिंजे ट्वीट सां गॾु मेम शेयर कंदे लिखियो त गौतम गंभीर पंहिंजी ग़लतियुनि जो ज़िम्मेवार पाकिस्तानियुनि खे करार ॾिनो आहे। हिकु ॿिए वापेदार मथसि ठठोल कंदे तबसरो कयो त मूंखे ख़बर पई आहे त तमाशाई विराट कोहली जे हक़ में नारा हणी रहिया हुआ। छा कोहलीअ जो नालो वठणु भारत मुख़ालिफ़ नारो आहे? माना या बि कुझु अहिड़े ई क़िस्म जी हिकु ट्वीट कई ऐं लिखियो त जेकॾहिं कोहली जे हक़ में नारा हणणु भारत मुख़ालिफ़ अमल आहे त पोइ संदसि मुल्क में को बि मुहबे वतन भारती नाहे बचियो। यादि रहे त गौतम गंभीर माज़ीअ में बि पाकिस्तानी रांदीगरनि सां झेड़ा कंदो ऐं पाकिस्तान मुख़ालिफ़ बयान ॾींदो रहियो आहे। ताज़ो ई खेसि पाक भारत मुक़ाबले दौरान रांदीगरनि जो पाण में मिलणु जुलणु सफ़ा न वणियो हो। हुन अहिड़े अमल ते रांदीगरनि खे तनक़ीद जो निशानो बणायो हो।